अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान FATF जी ग्रे लिस्ट में बरक़रार रहंदो या न फ़ैसिलो अॼु थींदो। पाकिस्तान FATF जे 34 शर्तनि ते अमल दरामद करे छॾियो। ग्रे लिस्ट मां निकिरण लाइ पुरुमीद। जर्मनी जे गादी वारे शहर बर्लिन में FATF जे इजलास जो आख़िरी ॾींहुं ग्रे लिस्ट बाबति मुल्कनि जे स्टेटस जो ऐलान अॼु थींदो। हुकूमती ज़रियनि जो चवणु आहे त हिन भेरे पाकिस्तान जा ग्रे लिस्ट मां निकिरण जा चिटा इम्कान आहिनि। मुमलकती वज़ीर हिना रब्बानी खर जो चवणु आहे त FATF जे इजलास ऐं फ़ैसिलनि बाबति अफ़वाहुनि खां पासो कयो वञे। फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स जो प्रिलिमिनरी इजलास बर्लिन में जारी आहे। पाकिस्तान बाबति अॼु इजलास जी पुॼाणी ते बाज़ाब्ता बयान जारी कयो वेंदो। सुभाणे परॾेही वज़ारत में मीडिया खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी, जंहिंमें इजलास बाबति आगाह कयो वेंदो। अमरीका तरफ़ां BJP जे मेंबरनि जे गुस्ताख़ बयाननि जी मज़म्मत। अमरीकी परॾेही खाते जो वज़ीर नेड प्राइस चवे थो, ख़ुशी थी त पार्टी अवामी तौरु अहिड़नि तबसरनि जी मज़म्मत कई। हर मुल्क रूस सां लाॻापा चाहे थो। भारत जा केतिरनि ई ॾहाकनि खां रूस सां लाॻापा आहिनि। भारत वॾी मिक़दार में रूस खां तेल ख़रीद करे रहियो आहे। रूस खां तेल जी ख़रीदारी ते भारत जी हुकूमत सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। बिलावल भुट्टो सां मुलाक़ात दौरान पहिरियों भेरो सुठी ऐं तामीरी ॻाल्हि ॿोल थी हुई। कराची में क़ौमी तक यानी 240 ते नंढी चूंड MQM पाकिस्तान मैदान मारे वरितो। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मूजिबि MQM जो मोहम्मद अबूबकर 10,683 वोट खणी कामयाब। तहरीक लबैक पाकिस्तान जो शहज़ादा शहबाज 10,618 वोट खणी ॿिए नंबर ते। मुहाजिर क़ौमी मूवमेंट जो रफ़ीउद्दीन 8,649 वोट हासिल कया। कराची जे इलाइक़े गुलज़ार हिजरी में सोराब ॻोठ वेझो अणॼातल जवाबदारनि लेडी पुलिस एहलकार गुलज़ारा उस्मान ऐं संदसि भाउ ते तेज़ाब हारे छॾियो। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल जे बर्न्स वार्ड मुंतक़िल कयो वियो। डॉक्टरनि मूजिबि तेज़ाब सबबि संदनि चहिरा ऐं जिस्म मुतासिर थियो आहे।